घर वेठे घणा करियो सरतियूं संग समा हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, अॼोके हिन प्रोग्राम जी शुरूआत करियूं था हिकिड़ी नंढड़ी आखाणीअ सां। आखाणी कुझु हिन रीत आहे त हिकिड़ो हो बादशाह, उन जो हिकिड़ो नंढड़ो दादलो पुटु हूंदो हो ऐं उन पुट खे शौक़ु हूंदो हो जाम सारियूं आखाणियूं ॿुधण जो। शागिर्द साथियो, पोइ बादशाह छा कयो जो पंहिंजे पुट जे लाइ हिकिड़ो स्टोरी टेलर मुक़ररु करे छॾियो ऐं पोइ उहो स्टोरी टेलर रोज़ हिकिड़ी नई आखाणी लिखी ईंदो हो ऐं अची बादशाह जे पुट खे ॿुधाईंदो हो। बादशाह जो पुटु शौक़ सां उहा आखाणी ॿुधंदो हो ऐं उहो पनो स्टोरी टेलर खां वठी हुन जे कमरे जी भित ते हिकिड़ी थैली टंगियल हूंदी हुई, उन में विझी छॾींदो हो। शागिर्द साथियो, इहो किसो कुझु ॾींहुं हलंदो रहियो ऐं पोइ हिकिड़ी राति ओचितो ई छा थियो जो बादशाह जो पुटु छिरक भरे निंड मां जागी पियो ऐं रड़ियूं करणु लॻो। बादशाह जी बि निंड हराम थी वई ऐं उहो डोड़ी पंहिंजे पुटु वटि आयो। पुछियईं त बादशाह जे पुटु वराणियो त के जिन आहिनि, के देव आहिनि ऐं के नाग बलाऊं ऐं जीत उहे मुंहिंजे ख्वाब में अचनि था, मूं ते हमिलो था कनि। हू सॼो सारो ॾकी रहियो। इहा जॾहिं ॻाल्हि बादशाह ॿुधी त हुन सम्झी वरितो त इहे त उहे ई किरदार आहिनि जेके ॿारनि जे आखाणियुनि में हूंदा आहिनि ऐं पोइ हिकदमि हुन स्टोरी टेलर खे घुरायो। जॾहिं स्टोरी टेलर आयो त जॾहिं हुनखे बादशाह चयो त तूं मुंहिंजे पुट खे ही कहिड़ियूं आखाणियूं थो ॿुधाईं जो हाणे त ख्वाब में हिन खे उहे समूरा जिन भूत अचनि था ऐं हिन खे डेॼारिनि था, हिन जी निंड हराम थी वई आहे। इहा ॻाल्हि ॿुधी स्टोरी टेलर बादशाह जे पुट खां पुछियो त बाबा, आऊं जेके मुंहिंजा पना जेके आहिनि कहाणियूं लिखियल उहे तव्हां केॾांहुं कंदा आहियो? त बादशाह जे पुटु वराणियो त मुंहिंजे कमरे में भित ते हिकिड़ी थैली टंगियल आहे, आऊं उन में उहे विझंदो वेंदो आहियां। पोइ स्टोरी टेलर हुन खां ॿियो सवाल कयो त छा आऊं जेके आखाणियूं तव्हांखे ॿुधायां थो उहे तव्हां किन ॿियनि ॿारनि खे ॿुधाईंदा आहियो या न? उन ते बादशाह जे पुटु वराणियो त न न, हरगिज़ बि न, आऊं त कंहिंखे बि कोन थो ॿुधायां। उन ते स्टोरी टेलर चयो त बसि इहो ई सबबु आहे, छाकाणि जो तव्हांखे जेके आऊं आखाणियूं ॿुधायां थो उन्हनि में जेके कैरेक्टर्स हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां पाण वटि ई क़ैद करे छॾियो था। ज़ाहिर आहे त उहे क़ैद हूंदा त पोइ उहे तव्हां ते हमिलो कंदा। उन जे करे ज़रूरी आहे त जेके आखाणियूं आऊं तव्हांखे ॿुधायां थो उहे तव्हां ॿियनि खे बि ॿुधायो त जीअं इहे कैरेक्टर्स आज़ादु थी वञनि, तव्हां उहे पना ॿियनि ॿारनि ताईं बि पखेड़ियो। शागिर्द साथियो, इहा हुई हिकिड़ी मुख़्तसर आखाणी जंहिंमां असांखे इहो सबक़ु थो मिले त जेका बि का नई ॻाल्हि असां ताईं पहुचे थी त उहा लाज़मी तौर ते असां ॿियनि ताईं पहुचायूं। इल्म खे पाण ताईं क़ैद न करियूं, उन खे असां फहिलायूं। इल्मु विरहाइण सां वधे थो, खुटाइण सां खुटे नथो इल्मु। शागिर्द साथियो, असांखे उमेद आहे त तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। हाणे अचो त हलूं था अॼोके उन बैत ॾे जेको असां लतीफ़ सरकार जे रिसाले मां तव्हां लाइ चूंड कयो आहे। हंजन सीहे का जे गण करे निहारी, बगन साण बिहार बेल न बधी कदहें। शागिर्द साथियो, लतीफ़ सरकार हिन बैत में ॿिनि क़िस्मनि जे पखियुनि जो ज़िक्र कयो आहे। हिकिड़ा हंज ऐं ॿिया बघ। हंज त शायदि तव्हां न ॾिठा हुजनि, छाकाणि जो ही तमामु थोरे तादाद में थींदा आहिनि ऐं हीअ साफ़ सुथरी ग़िज़ा खाईंदा आहिनि। हिननि खे माण्हू पाक पखी तसवुरु कंदा आहिनि ऐं उन जी भेट में बघ अव्हां ज़रूरु ॾिठा हूंदा,
छाकाणि जो ही जाम सारा थींदा आहिनि अछे रंग जा ऐं इहे गंद किचिरो ऐं ॿिया के जीत ॼणा इहे खाईंदा आहिनि ऐं अव्हां इन्हनि खे ॾेढरनि खां वेंदे मखियुनि ताईं खाईंदे बि ॾिठो हूंदो। त शागिर्द साथियो, इन्हनि ॿिन्ही पखियुनि जी लतीफ़ सरकार हिन बैत में भेट कई आहे। लतीफ़ सरकार फरमाए थो, हंझन सी हेकार जे ॻण करे निहारी, यानी जेकॾहिं तूं हंझ जेके पखी आहिनि उन्हनि ॾे ध्यानु धरी, उन्हनि ते गौर करी ऐं उन्हनि ॾे निहारी, उन्हनि ॾे अखि करी, त पोइ बघनि सी बिहार ॿेल न ॿधी कॾहिं, यानी जेके बघ पखी आहिनि जेके गंद बलाऊं खाईंदा आहिनि तोखे उहे वणंदा ई कोन, तूं उन्हनि सां गॾु गुज़ारी न। जेकॾहिं तूं हंझ सां हिकिड़ी घड़ी घारी त पोइ तूं बघनि सां गॾु न गुज़ारी। शागिर्द साथियो, लतीफ़ सरकार हिन बैत में जेको पैगाम ॾिए थो सो दर हक़ीक़त असांखे सुठी सोहबत जो सबक़ ॾिए थो। लतीफ़ सरकार जे हिन बैत में जेको पैगाम आहे सो हीअ त हिन दुनिया में बि हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हंझ मिसल आहिनि, जिन जो किरदारु, जिन जी गुफ़्तार, जिन जा कम, जिन जा अमल, जिन जूं ॻाल्हियूं, जिन जो फ़िक्र साफ़ सुथरो आहे, सुठो आहे, लाभाइतो आहे, फ़ाइदेमंद आहे, तामीरी आहे। ऐं ॿिए पासे वरी जाम सारा अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके बघनि वांगुरु आहिनि, जेके साफ़ सुथरो खाधो नथा खाइनि, जेके हराम था खाइनि, जेके ग़लति कमु था कनि, जिन जो किरदारु सुठो न आहे, जिन जी गुफ़्तार में लज़त कोन्हे। त लतीफ़ सरकार चवे थो त उहे जेके चङा माण्हू आहिनि हंझ मिसल, उन्हनि सां घड़ियूं घारियो, पंहिंजी सोहबत उन्हनि सां सेट करियो। ऐं जेकॾहिं तव्हां ईअं कंदव त जेके बुराई वारा माण्हू आहिनि, जेके ख़राब किरदार वारा माण्हू आहिनि, उन्हनि खां तव्हां पाण ई पासीरा थी वेंदा, तव्हांखे वणंदा ई कोन उहे माण्हू। त शागिर्द साथियो, लतीफ़ सरकार जे इन पैगाम खे अञा बि हिकिड़ी विख अॻिते करे ॿुधायां त आऊं इहो चवंदुसि त तव्हां बि न रुगो हंझनि सी हेकार, पर आऊं चवंदुसि तव्हां पाण हंझ थियो, हंझ मिसल, पंहिंजे किरदार खे हंझ जे मिसल पाक पोतर ऐं सुठो बणाए, तामीरी बणाए, त जीअं माण्हू तव्हांजो मिसाल ॾियनि, तव्हांखे हंझ करे पेश कनि, त हंझनि सी हेकार, यानी हिननि छोकिरनि सां गॾु पंहिंजे ॿारनि खे चवनि त हिननि छोकिरनि सां गॾु पंहिंजूं घड़ियूं घारियो, पंहिंजो वक़्तु गुज़ारियो त सजाया थियो। मूंखे उमेद आहे त लतीफ़ सरकार जो ही पैगाम तव्हां ताईं पहुची वियो हूंदो। ऐं शागिर्द साथियो, अॼु बि असां वटि कुझु शागिर्दनि पारां लतीफ़ सरकार जा चूंड बैत मोकिलियल आहिनि, अचो त उहे ॿुधूं था। पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, पाण ई ख़ल्क़े खूब, पाण ई तालिब तंज, सूरत जा साड़ जी साजे खरकणा लाहे सुख मसुता कॾहिं, ओसियड़ो आहे खाहोड़ियनि खे पंधा जो। शागिर्द साथियो, अव्हां ही बैत ॿुधा ऐं यकीनन अव्हांखे मज़ो आयो हूंदो। हाणे अव्हां बि जेको आहे सो लतीफ़ सरकार जा के बि चूंड बैत पढ़ी असां ॾे हिन नंबर ते व्हाट्सएप करे सघो था। तव्हां सिर्फ़ु रिकॉर्डिंग मोकिलियो, असां उन्हनि खे सेट करे वठंदासीं। ऐं वेंदे वेंदे आख़िरी ॻाल्हि इहा त हिन अॼोके प्रोग्राम में असां अव्हांखे हिकिड़ी सभ खां पहिरीं आखाणी ॿुधाई हुई। सो उन आखाणीअ खे बि तव्हां यादि रखियो हूंदो ऐं उन जो सबक़ु इहो हो त तव्हां जेका बि तव्हांखे नई शइ मिले उहा अव्हां ॿियनि ताईं पहुचायो, पाण ताईं इल्म खे क़ैद न करियो। ऐं पोइ असां तव्हांखे लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बैत ॿुधायो ऐं उन जी सम्झाणी ॾिनी। त हाणे अव्हां बि ईअं करियो जो इहा सम्झाणी किन ॿियनि ॿारनि ताईं बि पहुचायो। महिरबानी।
सुबह सबे पसरियूं पाता